الذي خلق السماوات والأرض وجعل الظلمات والنور أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولقد آتينا لقمان الحكمة أن اشكر لله ومن يشكر فإنما يشكر لنفسه ومن كفر فإن الله غني حميد وإذ قال لقمان لابنه وهو يعظه يا بني لا تشرك بالله إن الشرك لظلم عظيم ووصينا الإنسان بوالديه حملته أمه وهنا على وهن وفصاله في عامين أن اشكر لي ولوالديك إلي المصير وإن جاهداك على أن تشرك بي ما ليس لك به علم فلا تطعهما وصاحبهما في الدنيا معروفا واتبع سبيل من أناب إلي ثم إلي مرجعكم فأنبئكم بما كنتم تعملون يا بني إنها إن تك مثقال حبة من خردل فتكون في صخرة أو في السماوات أو في الأرض يأتي بها الله إن الله لطيف خبير يا بني أقم الصلاة وأمر بالمعروف وانه عن المنكر واصبر على ما أصابك إن ذلك من عزم الأمور ولا تصعر خدك للناس ولا تمش في الأرض مرحا إن الله لا يحب كل مختال فخور واقصد في مشيك واغضض من صوتك
إن أنكر الأصوات لصوت الحمير. صدقت يا رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. درود شريف. اللهم صل على محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وآل بيته أجمعين وصل كذلك على جميع الأنبياء والمرسلين. يا رب صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم. هو الحبيب الذي ترجى شفاعة لكل هول من الأهوال مقتحم. अज 21 दिसंबर सन 2019 आचार्य जी रात इन लांगाहन जे ॻोठ में बिरादर मुकर्रम भाऊ अयाज लांगा हर साल जियां इन साल भी प्रोग्राम मुनअक़द कियो। तवां सां भी पंहिंजे रब करीम खे राज़ी करण जी नियत सां गॾु थियाऊं। असर जी नमाज़ खां वठी क़ुरान पाक जे वाइज़ तक़रीर उलमा जी अवां ज़ियारत पिया कयो, क़ुरान पिया ॿुधो। अज ये समझो तेन लांगा जे गोठ जे वण जे पन पन जे मथा अल्लाह जी रहमत जो वडफड़ो मी वसी रहो। दोस्तों अल्लाह के पांजो नबी प्यारो आ, पांजो कुरान प्यारो आ, पांजो दीन प्यारो आ। हमेशा हमेशा तवां ज़माने जी तारीख़ के दिसो तो दीन जी खिदमत अल्लाह गरीबन का वरती, कमज़ोरन का। निमरूद जे कंध में किली ही जनाब इब्राहिम अला नबीना अलैहि सलातो व तस्लीम के उन बाह में विधो। अल्लाह बाह के बाग बनाए। निमरूद के अल्लाह मंडड़े मच्छर का माराए, ताकत वरी न मोकिल। काबतुल्लाह के ड्राइण जे लाइ अबरा बादशाह 60,000 हाथियुनि जो लश्कर वठी आयो। अल्लाह उनके अबाबीलन खां मारायो। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मारण जे लाइ काफर तलवारूं खणी दरवाजे ते पहुता हा। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब पाक जो हुकुम थियो तो मुझा सोना तुझे लाइ रहण मुनासिब नाहे। पंजाबे डाडा वारा कखाणा घर छॾे अबू बकर के वठी मक्के के अलविदाई कर असांजन रात जो हिजरत कई। गार में अची तरसिया। पोयों सोने अलीअ के पांजे बिस्तरे ते सुमारियो। काफरन घर जो हमलो कयो। ॾिठो तो अली बिन अबी तालिबा वो तलवारूं खणी हुजूर जो पेरो खणी गार जे मुंहं ते पहुता। अल्लाह उते पांजे नबी जी हिफाजत कमजोर मखलूक खां कराई। तानियड़ा तानियणी छॾ केरी आना ला वेठा गार में हा, पर काफरन के पत्तो ही न पियो। वडेरन जा पुट हाफिज न थींदा त गरीबन जा पुट हाफिज। वडेरा दीन जो कम न कंदा त गरीब कंदा। अल्लाह के पंहिंजो कुरान एडो प्यारो आ।
जो गरीबन जा बच्चा हाफिज आलिम अल्लाह के पंहिंजो नबी एडो प्यारो आ दीन प्यारो आ मर्दन न पढ़ियो तो माइन के कुरान याद कराई जे माइन भी न पढ़ियो सजन भी न पढ़ियो तो अंधन के कुरान याद कराए पंहिंजे कुरान की हिफाजत करे प्यारो अथसि ॿिया कम न कंदा ॿिया वाइज न कराईंदा त अलाह अयाज़ खां कमु वठंदो चओ न सुभान अल्लाह नौजवान या जवानी त माण्हू ॾिसो था नौजवान किथे आहिनि फेसबुक जो दौर आहे की किथे असां अहिड़नि जाइनि ते बि विया आहियूं जिते नौजवान पर पंहिंजे शादीअ में क़ुरान जो पिया वाइज़ कराए दोस्तो मूं तव्हांजे अॻियां हिकिड़ी सूरत पढ़ी आहे लुक़मान उन मां हिकिड़ो रुकू इन में लुक़मान हकीम जो वाक़ियो रब क़ुरान में बयान फरमायो आहे लुक़मान हकीम पंहिंजे पुट खे नसीहतूं कयूं वसियतूं कयूं आहे दाऊद अलैहिस्सलाम जे ज़माने जो रंग जो कारो बकरियूं चारींदो हो अल्लाह चयसि लुक़मान नबी क्या है या हिकमत ॾियां चइसि मूंखे हिकमत ॾे पुछण वारनि पुछियोसि तूं ईअं छो कयो चई अल्लाह जंहिंखे नबी बणायो उन खां पुछई कोन त नबी कयां या न अल्लाह चूंडे छॾियो मूंखां रब पुछे पोइ तुंहिंजी माना त रब जी मर्ज़ी इहा ही त मां तोखे हिकमत ॾियां हिकमत माना डंडो कुंडो खणी दवा न कुटींदो दानाई अकुल एॾो अकुल होसि जो बकरियुनि जे मालिक चयसि त बकरीअ खे कोई भला उज़वा त खणी आ जेके ने जिस्म में भला वयो बकरी कोई दिल जी ज़बान कढी आहे चइसि सफ़ा भला वरी ॿी बकरी ने हिन खे कोई हिन जा ख़राब उज़वा कढी आहे वरी दिल जी ज़बान कढी आहे चई बाबा छा थियो अथई चई साईं जंहिं ज़बान ते गार नाहे जंहिं ज़बान ते गिला नाहे जंहिं ज़बान ते इल्ज़ाम नाहे जेका ज़बान कूड़ न पई ॻाल्हाए जेका ज़बान बकवास न पई करे सॼे जिस्म में इन उज़वे जहिड़ो ॿियो उज़वो भलो आहे जंहिं दिल में मुनाफ़िकी नाहे शिरक नाहे हसद ऐं कीनो नाहे सार नाहे बुग़्ज़ न अथसि इन जिस्म में इन गोश्त जे टुकड़े जहिड़ो ॿियो भलो को आहे ई कोन मां इहे खणी आयुमि पर जंहिं दिलि में निफ़ाक़ आहे मुनाफ़िकी आहे शिरक आहे जेका दिलि जेको आहे बुग़्ज़ पई रखे इन उज़वे जहिड़ो गंदो उज़वो कोन्हे जेका ज़बान गारियूं पई ॾे जेका ज़बान इल्ज़ाम पई हणे जेका ज़बान कूड़ पई ॻाल्हाए जेका ज़बान जेको आहे सो बुराईअ जूं ॻाल्हियूं पई ॾिसे इन उज़वे जहिड़ो गंदो उज़वो कोन्हे जे भलो त भलो जे ढिला त ॿई ढिला भला त हाई लेवल जा ॿई भला जे किना त सफ़ा कंदा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए इंसान जे जिस्म में हिकिड़ो गोश्त जो टुकड़ो आहे जे उहो सही आहे त सॼो जिस्म सही आहे जे उहो ख़राबु आहे त सॼो जिस्म ख़राबु आहे पाण फरमाए अला वही अल क़ल्ब ख़बरदार उहो गोश्त जो टुकड़ो अथव दिलि अब छा इंसान जी दिलि भली हूंदी त अखि सही ॾिसंदी दिलि भली हूंदी त कनु सही ॿुधंदो दिल सही हूंदी त ज़बान सही ॻाल्हाईंदी दिल सही हूंदी त पेर बुराई ॾे न वेंदा दिल सही हूंदी आहे त हथ ज़ुल्म न कंदा जे दिल में ख़राबी आहे त पोइ अखि बि चवंदी मां परायूं मायूं ॾिसां दिल में जेकॾहिं बगेड़ा त कन चवंदा मां राग ॿुधां दिल में बगेड़ा त पेर चवंदा हल ज़ुल्म जे कढ हल गुनाहनि जे कढ दिल ख़राब आहे त हथ चवंदा बुराई कर साईं फरमाए जीअं लोह के कट वठंदी आहे ईअं तव्हांजे दिलि खे बि कट वठंदी आहे इंसान गुनाह कंदो आहे पोइ दिलि ते कारो दाग पैदा थींदो अथसि कारो तिलक तौबा कई त लही बि तौबा न कंदो त वरी ॿियो गुनाह त ॿियो कारो दाग वरी टियों वरी चओ तव्हांजो सॼी दिलि कारी हे क़ुरान तावीज़ करे दिलि में विझेसि त बि असर न कंदो छो त दिलि कारी दिलकारी आहे साईं लोह के त
लोहार बाह में विझी भूका ॾेई ऐं ॿ टे जो मतरका हणंदो आहे त अछो थी पवंदो आहे, दिलि जो कारी थिए त कीअं असां उनखे साफ़ कयूं। पाण फरमायूं क़ुरान जी तिलावत घणी कयो, मौत खे यादि कयो, तव्हांजी दिलि साफ़ थी वेंदी। हाणे न क़ुरान जी तिलावत आहे न मौत यादि आहे, कंहिंखे मौत यादि ॻाल्हायो न था। दाना लुकमान नबी न उन जो नसीहतूं रब खे एॾी वणी वयूं, दाऊद अलैहिस्सलाम जे ज़माने जो आहे, पर अल्लाह उन जे नसीहतुनि ऐं वसियतुनि रब खे वणी वयूं जो मिठे मुहम्मद ते जॾहिं क़ुरान नाज़िल कई त सूरत जो नालो ई अल्लाह लुकमान रखी छॾियो। 21 पारे में सूरत लुकमान अथव। हिकिड़े माण्हू चयो सुलेमान लुकमान कल कल को ॾींहुं आहे, तूं बकरियूं पियो चारी, अॼु तुंहिंजे माण्हू तुंहिंजे दर ते रश कई बीठा आहिनि, छा मसलो? रंग कारो अथई? चई हा मां हिननि ॻाल्हियुनि जो वॾो ख़्यालु कयो। कहिड़ो? चई अॼु ॾींहं ताईं हिन अखियुनि सां पराई माईअ खे मां न ॾिठो, पराई साहिबा खे न तकियो, अखि जी हिफ़ाज़त कयो। ॿिए नंबर में मां पंहिंजी उखड़ जी हिफ़ाज़त कई, ज़िना न कई, गैर मुहर्रम ते पराई ग़लत इस्तेमाल ज़िना न कई। टियों मेहमान ईंदो हो त उन मेहमान जी मां वॾी इज़त कंदो। मुंहिंजो सोनो अली तो फरमाए त मूंखे दुनिया में 3 शयूं ॾाढियूं वणंदियूं आहिनि, अल ख़िदमतु लिज़ईफ़ वस्सौम लिस्सईफ़ वज़्ज़र्ब बिस्सईफ़। हिकु ॻाल्हि इहा वणंदी आहे हथ में तलवार हुजे जिहाद कयां, ॿी ॻाल्हि इहा वणंदी आहे त रमज़ान हुजे, गर्मी जा ॾियारा हुजनि, मां अलीअ खे वात ते रोज़ो हुजे, ऐं 3 नंबर में अलीअ जे दर ते महिमान अचे, अली उन जी ख़िदमत करे। चओ न था सुभान अल्लाह। चई मां महिमान जी इज़त कई। चौथे नंबर में मां पाड़े वारनि सां सुठो हलियो, पाड़े वारनि जी इज़त कई, तंहिंजे करे हेॾो मिलियो। अदा अल्लाह खे लुकमान हकीम जूं ॻाल्हियूं वणी वयूं। सूरत जो नालो लुकमान, किविल आहे न किविल, ये किविल उन जा हिकिड़ा लफ़्ज़ अल्लाह खे वणी विया, एॾा वणी विया जो सूरत में हिकिड़ी सूरत जो नालो किविल अथव। सिंधीअ में किविल, अरबीअ में नमिल। नमिल सूरत क़ुरान तो ॿुधाए सुलेमान नबी आहे, उन जो तख़्त हवा में पियो उॾे, महीननि जा पंध, ॾींहनि में, ॾींहनि जा कलाकनि में अचे पोइ लश्कर टाप टाप कंदो। किविल वॾी सरदार पंहिंजे किविलनि खे वाइज़ पई करे, छा पई करे? या अय्युहन नमलु दुखुलू मसाकिनकुम उदखुलू मसाकिनकुम ला यहतिमन्नकुम सुलैमान वजुनूदुहु वहुम ला यशऊरून। केवल भाई पंहिंजे किविलनि खे चए जल्दी कयो, पंहिंजे घरनि में हलो, पंहिंजे बिरणनि में हलो। उदखुलू मसाकिनकुम, दाख़िल थियो पंहिंजे घरनि में। सुलेमान जो लश्कर पियो अचे, मतां तव्हांखे लताड़े न वञे। सुलेमान नबी बि हो, सुलेमान बादशाह बि हुयो, सुलेमान पखियुनि जी ॿोली सम्झंदो हो, कॾहिं न कुतनि जी ॿोली सम्झंदो हो। सुलेमान के अल्लाह ये किविल जा लफ्ज़ ॿुधाया त सुलेमान मां तोखे केॾी इज़त बादशाही ॾिनी, नबी कयो मां, पर हेॾे त हाल ॾिस किविल छा पई चवे। छो त किविल जो अक़ीदो हो त सुलेमान नबी ताखे, पर आलिमुल ग़ैब नाखे, आलिमुल ग़ैब ज़ात कंहिंजी आहे। नथा चओ यार, ईअं ॾाढे चओ। ये लफ्ज़ ॿुधाई किविल खे वठी हिन तरी ते वियारे। ॿुधो ॿुधो, चई मां ज़ालिमा तोखे नथा न विधुसि? चई त न, तूं अल्लाह जो नबी आहे, तूं अल्लाह जो नबी आहे, तूं कीअं न ताड़ींदे मूंखे? चई पोइ छो पई चवे किविलनि खे? चई साईं
तुझो लश्कर पे अचे न मां पंहिंजी जमात के पंहिंजी बिरादरी के चयुमि त हिफ़ाज़त कयो अचे पियो लश्कर मतां लताड़े न वञे सही तू घोड़नि ते चढ़ियल हे मतां तुझे घोड़नि जे सुंभनि में मुंहिंजी जमात अची वञे हा हिन जे करे मां पंहिंजनि खे बि वाइज़ो कयां बाक़ी तूं आलिमुल ग़ैब त नाहे न आलिमुल ग़ैब त ज़ात अल्लाह जी आहे न अरे क़िबले जो बि अक़ीदो आहे त आलिमुल ग़ैब अल्लाह आहे रब खे न क़िबले जा लफ़्ज़ एॾा वणी विया जो अल्लाह सूरत जो नालो ही क़िबले रखी छॾियो न तो चए सुभान अल्लाह मां क़ुरान में तो ॻाल्हायां ॿाहिरि न क़ुरान तंहिंजी माना त आलिमुल ग़ैब केरु हिते त असांजे इलाइक़नि में सभु ॼाणनि था पीर फ़क़ीर बुज़ुर्ग वली इमाम मुल्ला मोराना सभु बाबा असांखे ख़बर आहे न सुलेमान का लफ्ज़ ये लब चवराया हुए भी कुरान में लिखल त पखियुनि जी ॿोली सम्झंदो हो हाज़ुरी भराईंदो हो तो पखी उन सां गॾु हूंदो हो तो पखीअ खे अलाह इहा ताक़त ॾिनी आहे जो मथे बि नज़र जो कंदो आहे त ज़मीन जे हेठां हुनखे पाणी नज़र ईंदो आहे पोइ लश्कर सां गॾु हूंदो चवंदो सही ते काफ़िलो रखो हिते पाणी अथव पोइ खोटींदा त पाणी निकिरंदो उन ॾींहुं कोन सुलेमान लफ्ज़ चया फ़क़ाल माली ला अरल हुदहुद अम कान मिनल गाइबीन लउअज़िबन्नहु अज़ाबन शदीदा औ लअज़बहन्नहु औ लयातियन्नी बिसुल्तानिन मुबीन जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो इन साल मूंसां गॾु मदीने हलंदो जेको होरियां चवंदो पंध वेंदो असांजी जमायत आहे जंहिंजो नालो तबलीग जमायत आहे उहे पंध बि चओ अल्लाह जे दीन जी दावत ॾींदा कलमो पढ़ो निमाज़ पढ़ो ऐं माण्हू हुन ते कावल हे पठाण लाइ काॾो आया आहिनि हे त भेणा हीरो था खपनि के चवंदे अमरीका हिननि खे पैसा ॾे त तव्हां तबलीग कयो अमरीका वॾो हरामी हिननि खे पैसा ॾींदो त तव्हां पंहिंजे नबीअ जी दीन जी तबलीग माण्हुनि जो अकुलु कोन्हे सम्झ माण्हुनि खे कोन्हे चए हे मोला नबी साईं खे न मञींदा हे मोला अली साईं खे न मञींदा हे क़ुरान मुंहिंजे मथे ते आहे असां देवबंदी नबी अलैहिस्सलाम जे गुस्ताख जे मथां लख लानत मोकिलींदा आहियूं असांजो ईमान आहे त मिठे मोहम्मद साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जुती वार जेका दज़ लॻी आहे इन जो शान अर्श खां बि मथे आहे जेको नबी साईं खे न मञे जेको नबी साईं जो गुस्ताख आहे लानती आहे जहन्नमी आहे काफ़िर आहे चइजे अलीअ खे साईं खे न मञींदा अलीअ जो मुलनि यारो नालो त खणो छो असां अलीअ जा दुश्मन असांजो ईमान आहे जेको सुहिणे अलीअ खे न मञे उहो बि लानती आहे जहन्नमी आहे असांजो हे बि अक़ीदो आहे जेको अबू बकर ऐं उमर उस्मान खे न मञे उहो बि लानती आहे जहन्नमी आहे असां इमामनि खे पीरनि खे फ़क़ीरनि खे बुज़ुर्ग चइजे पीरनि खे न मञींदा हाणे पीरनि खे न मञींदा पीरनि असांजो ॾाढो मारियो अकुला कलंदर असांजो साईं भेटाई असांजो साईं पीरान पीर असांजो मुर्शिद यार ॾाढा त चओ मुर्शिद राबर आका पीरनि खे फ़क़ीरनि खे बुज़ुर्गनि खे वलियनि खे इमामनि खे ओ लगा जे गोठ जा गैरतमंद मुसलमान रब मोहम्मद जो कसम हथ में कुरान पाक खणी करे ऐलान पियो कयां उलमा देवबंद जी तर्जुमानी पियो कयां यार मञींदा सभ खे हूं पर दुख ऐं सुख में घुरंदा हिक रब खां आहियूं गुरू न खां जेको ॾेई न पचारई साईं अलाह मेणो ॾिनो अथव ॻाल्हाइणो था न पिना दर न पिन पिन दे पूरी न पवई उहो दर पिन जेको ॾेई न पचारई बिटाई तो चाहिए बिटाई ॻाल्हाए बिटाई खे असांखे त फतवा ई वेठो त काफ़िर होॾे त ॻाल्हाए थोरो होॾे न ॻाल्हाईंदो ॾिजंदो मतां बिटाई जंग वञे हा न जे भाई जोगी चादर ली खणी न रुल बिटाई तो चए वेड़े वे वजूद खे हेकड़ाईअ जो हुल ओ लांगा तू पाण अमुल छो तो बिनी पेना गन खा असा पाण अमुल
असा उन खां पिनो जे सॼी काइनात खे ॾिनो आहे ॾिण वारो केरु आहे ॻाल्हाइणो था लुकमान हकीम सुलेमान नबी चयो मूंखे छा थियो आहे जो मां हुदूद खे न पियो ॾिसां हाँ सही है जागो था न मां अयाज़ जी मोहब्बत में मां वाइड छॾियां मूंखे हाणे मेजर अटैक पियो वॾो 3 वाल बंदि थी विया 4.5 कलाक बेहोश दिल जी धड़कन भी बंद लाश खणी विया डॉक्टर ने जल्दी बैटरी लगाई दिल तो हले होश न हो मानू पे मरी गई मांखे पंहिंजे न्याणे चयो बाबा तुंहिंजी हाणे तबियत सफ़ा बस डाउन आहे पंहिंजो कलमा बलमा पढ़ी छॾ मां चयो मुंहिंजो विर्द हले थो हा हले थो वरी इलाज में डॉक्टर ने चयो वाइस न कर पर पोइ बि कयां थो 2 वाइस कंदो हाँ वरी हाणे डबल ड्यूटी लगाई आहे मदरसे में पढ़ायां बि पंहिंजे मदरसे में उस्ताद बि आहियां क्लास संभालींदो आहियां राति जो 2 बजे मोटी वञा सुबुह जो सभु कंदे ॿिया हाणे त वधीक डबल थी वई न क़ुरान पढ़ंदे पढ़ंदे मौत अची वञे त असांखे ॿियो छा खपे मरणो त हिकु ॾींहुं आहे न हा मरण मौत खां उहे टिजनि जंहिंजो अक़ीदो हुजे त असां मरंदासीं कोन अॼु मरूं या सुभाणे मरंदासीं त ज़रूरु असां सभु मरण जे लाइ आहियूं छा थियो आहे जो मां हुदूद खे न पियो ॾिसां काॾे वियो हाज़ुरी जो भरे काॾे वियो लव अज़बन्नहु अज़ाबन शदीदा जे आयो मोटी आयो त मां उनखे वॾी मार ॾींदुसि वॾो दर्दनाक अज़ाब ॾींदोमांसि या औला अज़बहन्नहु कुही छॾींदोमां जो मुंहिंजी मोकल खां सवा वियो कावड़ बि त चो त बादशाह आहे सुलेमान बादशाह कावड़ अची वई अरे मुंहिंजी इजाज़त खां सवा कान्हे हलियो वियो आयो त मार ॾींदोमां या कोन वरी ॿुध बादशाह भी हुयो पर नबी भी हुयो पर दिल में रहम भी हुयुसि जो नबी रहमत जा समंदर सब नबी रहमत वारा पर असांजो मिठड़ो मोहम्मद फरमाईंदा वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन सोना सा तोखे सारे जान जे लाइ रहमत करे मोकिलियो असांजो नबी वॾनि ते रहीम असांजो नबी नंढनि ते रहीम अबे ते रहीम अमर ते रहीम ॿाहिरनि ते रहीम न्याणे ते रहीम बच्चनि ते रहीम पखियुनि ते रहीम जानवरनि ते रहीम वणनि ते रहीम ओ लांगाह जे ॻोठ जा मुसलमानो मुंहिंजो मिठो मोहम्मद करीम दुनिया में त रहीम आहे पर जो आख़िरत में भी मोहम्मद करीम जी रहमत कमी दव वणनि ते रहीम कीअं साईं फरमायो त वणनि जा पन न पटींदा कयो साईं वणनि जा पन न पटींदा तंहिंजी माना साईं जी रहमत वणनि ते असांजो नबी पाणीअ ते रहीम हुज़ूर फरमायो पाणीअ में पेशाब न कंदा कयो असांजो नबी जीतनि ते रहीम साईं फरमायो सोराख में पेशाब न कंदा करियो गोले गोले सोराख गोली डाउन जीते गया पेशाब न मता का अंदर जीत वेठो हुजे तुझे पेशाब करण जे करे उनखे तकलीफ़ अचे तुंहिंजे लाइ बि रहीम मता यो जीत निकिरे तोखे न तकलीफ़ पहुचावई असांजो नबी जीतनि ते रहीम पखियुनि ते रहीम जानवरनि ते रहीम ख़ुदा जी ज़ात जो कसम नबी रहीमन रहीम छा थो चए जाओ या कोहंदो मांसि या मार ॾींदोमांसि अवला कर वरी चए थो लव अज़बन्नहु अज़ाबन शदीदा औला अज़बहन्नहु औला याती बिसुल्तान मुबीन या पंहिंजे बचा जे लाइ का पधरो दलील आणे अहिड़ी ॻाल्हि आणे जंहिंमें बचाव थी वञेसि जीअं जो हुदूद मोटी आयो ॿियनि पखियुनि चयोसि मरी वए काॾे वए हे सुलेमान हाज़िरी भरी हाणे त कावड़ियो वेठो अथई या मार ॾींदी या कोहंदी ऐं हुदूद छा पियो चवे तव्हां घबरायो न कुझु न थींदो पुछनि पिया काॾे वए चई उॾंदे उॾंदे अहिड़ी जाइ ते पहुतो जो सुलेमान के भी उन जो पत्तो ही ना है हुयो तो बादशाह पुछने काने वए खुदा
चीज़ें मां उड़ंदे उड़ंदे सबा मुल्क पहुतो उते जो वई में तो मानू सिज जी पिया पूजा कनी सिज जी हाणे भी मानू सिज जी पूजा कंदा अथव असां मुसलमान जो गाल कयां काफ़र न काफ़र तो आहिनि दरिया जी पूजा कंदा आहिनि बाबा ख्वाजा खिजरा दरिया के पिया बाहूं बदंदा मानू नांगे काउंटर जंदा थी नांगे तुझो रस्तो पंहिंजो मुंहिंजो पंहिंजो अब ये मुसलमान नबी से फरमाया कत्ल मूजी कब्ल ईज़ा कत्ल कर मूजी भला के ईज़ा ॾियण खां अॻ में हे वरी चयो फ़कीर तुझो रस्तो पंहिंजो अथई मुंहिंजो पंहिंजो नांग खां बि तुंहिंजी आहे त ख़तरनाक पर मार वणन खां पिया टिजंदई ख़्याल सां जाए गौरव अथई अब वण गौरव अथई चवंदा आहिनि न हा भितन खां पिया टिजंदई कब्रनि खां पिया टिजंदई हेॾे नौशहरे फिरोज खां परियां नागो शाह मोरिया पीर नागो असां ईंदा वेंदा सब ड्राइवर गाड़ी झकी कंदा छो चई टायर थो फाड़े हिते 5 रुपया ॾे फ़कीरनि खे न त टायर वलिया असां त हेॾो बि 100 स्पीड में होॾो बि 100 असांजो कॾहिं टारो ई न पाड़ो पंचर बि न थियो कूड़ दुनिया जे अंदर अल्लाह जे वलियन कंहिंखे कखु खणी न आयो वड़े दुनिया का बुरको मटाइण खां बाद में कीअं ज़ुल्म कंदा जो माण्हुनि जा गाॾियुनि जा टायर हिकिड़ी अहिड़ी गाॾी आहे 9,000 रुपया हाणे मां तव्हांजे ॻोठ में अलाह न करे मां गाॾी बीहारी आहे तव्हां जेको लंघा छोरो अचे ऐं हवा कढी वञे त बि मां कावड़ हींअर वॾा साल में हवा मुंहिंजी कढी आहे ईअं आहे या न ॻाल्हाइणो न आहे न पोइ अलाह जा वली टायर फाड़ींदा अकुल हो त जन्नत में वेठा आहिनि हूरुनि जे हंज में सुता पिया अलाह जा वली जन्नत में आहिनि डिजो न खां डिजो रब माण्हुनि खे अलाह जो भउ कोन्हे अलाह सां तव्हां कसम खणायोसि न चवंदो अलाह जो कसम आहे क़ुर जो कसम आहे हाणे हे 5,000 में वठी आयो अलाह जो ऐं जे चवेसि त कसम अथई कलंदर जो त ॼट मरी वेंदो मारे छॾी एॾो ॾुखियो कसम तंहिंजी माना त अलाह घटि आहे पीर मथे आहिनि छा मुंड में चयो मां क़ुर खणी त पीरनि खे मञींदा सुलेमान नबी के चई सही मां अहिड़ी जाइ ते वयुमि जो माण्हू सिज जी पिया पूजा कनी अहिड़ी जाइ ते वयुमि जो उन जी हाकिम औरत आहे औरत बल्कीस माण्हू उन जा बि पिया सजदा कनी हिन खे पतो ई न आहे सुलेमान नबी खे बहरहाल इहो वाक़ियो वॾो माण्हू सिज जी पूजा कंदा अथव रब क़ुर में अॻे ई चई छॾियो अल्लाह फरमाए ख़बरदार ख़बरदार मतां सुबुह जो नेराणे थे तुझी नजर सिज ते पइजी वञे मतां सिज खे पियो सजदो करे न कजाए मतां रात जी ऊंदहि में चंड चमके पियो भुलिजी पवे चंड खे तूं पैदा चंड खे पियो बाहूं ॿधे न न न न न रब क़ुर में झलियो जॾहिं जनाबे इब्राहिम अलैहिस्सलाम नंढड़ो हो अम्मा जे गोद में वेठो हो चइबो अम्मा अम्मा मुंहिंजो रब केरु चई पुट तुंहिंजो रब तुंहिंजो अबो अम्मा अबे जो रब केरु अबा तुझे अबे जो रब निमरूद अमा निमरूद जो रब केर से पुट होरिया गाला मता निमरूद न बुदई निमरूद जो रब ही कोई कोने अल्लाह अल्लाह ये त रब जी मर्जी आ जे नबी जे घर में काफर पैदा करे भी उन जी मर्जी जे काफर जे घर में अल्लाह नबी पैदा करे भी रब जी मर्जी आ अल्लाह जी मर्जी आ जाहिल जे घर में आलिम वर जे आलिम जे घर में जाहिल रब जी मर्जी आ पूछे तू समझे हाणे अम्मा अम्मा के चयो अम्मा जरूर अबे जो रब मुंहिंजो रब अबो अबे जो रब निमरूद जो को रब हूंदो न चई न हूंदो कोई न कुरान तो फरमाए जनाब इब्राहिम अलैहिस्सलाम जने रात जो चंड ॾिठो फलम्मा रअल कमर बाज़िगा क़ाल हाज़ा रब्बी यो मुंहिंजो रब आहे रात जो ऊंदहि खे जेको आहे रोशनी करे पर लही वियो लही हे हिनखे बकाई कोन्हे रात जो मूंखे पेट में सूर पए मुंहिंजो रब त अलाए काॾे हले तंहिंजे करे सिज उभिरियो मां नथो चवां क़ुर थो ॿुधाए व सूरत नाम में वरी सिज उभिरियो
चई फलम्मा रअ शम्स बाज़िग़तन क़ाल हाज़ा रब्बी हाज़ा अकबर। हे संजय मुझो रब्बा वॾो। पर सुबुह जो उभरियो शाम जो लही कि हे भी रब नाए। हाने छा थो चई इन्नी वज्जहतु वजहिया लिल्लज़ी फतर अस्समावाति वल अर्द हनीफन वमा अना मिनल मुशरिकीन। हे इब्राहिम नबी जो वाइज़ ते तो मां पंहिंजो मुंहुं रब जे तरफ थो कयां जेको ज़मीन आसमान जो रब आहे। मां मुशरिक मां न आहियां। यानी सिज भी रब न आहे, चंड भी रब न आहे। मतां चरियो ते रब तो क़ुरान में फरमाए ला तस्जुदू लिशम्स वला लिलक़मर। न सिज जो सजदो कजाए न चंड जो कजाए। मतां सिज जे रोशनी के ॾिसी अंधो थी पवे, मतां चंड जी चांडो के ॾिसी करे भुलिजी वञे। न न न न अल्लाह अल्लाह। रब तो फरमाए वस्जुदू लिल्लाहिल्लज़ी ख़लक़हुन्न इन कुंतुम इय्याहु तअबुदून। ॾाढा चवंदो त मदीने वेंदो, होरिया चवंदो त पंध वेंदो। अयां जे ॾाढा चवंदो त हेला रमज़ान जा रोज़ा अल्लाह मके मदीने में नसीब कंदे। रब तो फरमाए सजदो न चंड जो तो न सिज जो तो, सजदो उन जो तो जंहिं चंड ऐं सिज खे पैदा कयो। अब सजो कंहिं पैदा कयो? चंड, ज़मीन, आसमान, तोखे, मूंखे किन्ने कतरे मां लखन जो लाल बणायो मां। मुझा मुकाबिला न कर फलयंजुरिल इंसानु मिम्मा खुलिक। पैदा जा त नज़र कर किनो कंदो सोन जो नाई। सोन मां पैदा न कयो त मां, चांदीअ मां पैदा न कयो त मां। छा थियो अथई जो मुंहिंजा शरीक बणाई वेठो आहियां। मां वहदहू ला शरीक लहू आहे, मां अकेलो आहियां। कुझु न हो मां हुयुसि, हाणे दुनिया आहे त बि मां आहियां। सभिनी खे मारे ख़तमु कंदुमि पर मां रब रहंदो मांव। मुंहिंजा त मुक़ाबिला कयो, मुंहिंजे मुक़ाबले में त हाणे फिलहाल ले वञ अकुला। अल्लाह तो फरमाए वलक़द आतैना लुक़मानल हिकमा अनिश्कुर लिल्लाह। असां लुक़मान के हिकमत नी दानाई। चोसेस लुक़मान हाणे शुक्र कर, शुक्र पंहिंजे लाइ अथई, शुक्र कान्हे। रब कुरान में फरमाए लइन शकरतुम लअज़ीदन्नकुम। रब तो फरमाए शुक्र कंदौ त मां वधाईंदोमांव, वला इन कफरतुम जे कुफ्र कंदौ त मां अज़ाब कंदोमांव। मुंहिंजो अज़ाब तमामु वॾो अथव। अॼु शुक्र कोन्हे। जंहिंखां बि पुछ लख रुपया पगार आहे त बि चए थो मौली साहब पूरी न आहे, मदरसनि वारनि खे मां न ॾींदुसि। आहे ख़ुदा जी ज़ात जो कसम वारा फरमाए थो मां अज़ाब तव्हां ते कीअं कयां, न कंदो मूंखे कहिड़ो मज़ो थो अचे जो मां मुहम्मद मुस्तफ़ा जे उम्मत खे अज़ाब में आणियां। रब तो फरमाए तव्हां शुक्र कयो। मा यफ़अलुल्लाहु बिअज़ाबिकुम इन शकरतुम व आमनतुम व कान अल्लाहु शाकिरन अलीमा। छो अज़ाब कयां, मूंखे मज़ो कहिड़ो ईंदो। तव्हां जे शुक्र कयो। ईमान ते ईमान आंदो अथव, अथव न ईमान? शुक्र कयो। अॼु शुक्र आहे ॻाल्हायो न था। जेका बि पुछ चवंदा पूरी न आहे। जेका बि पुछ हो मुल्लनि खां पुछ त बि चवंदा न मज़ो कोन्हे। हिननि खां पुछ फुटियूं मुटियूं खयो कम त थिए बचो कुझु न। हले मां मदरसे लाइ का बोरी खणसि हिन जी कणक जी चए मुल्लनि खे न ॾींदासीं। छो जे मुल्ला अयाशनि वॾा ऐश था कनि। असांजे पैसनि ते, तव्हांजे पैसनि ते त असां ऐश कयूं। असां जे मदरसनि खे खोलियो त तव्हांखे शराब जा क्रेट मिलंदा। असां ऐश था कयूं, शराब पीअंदा आहियूं। असां ऐश था कयूं, असां लाहौर खां नाचड़ियूं घुराईंदा आहियूं। असां बि ऐश कयूं। मौली साहब ॿारनि खे क़ुर पियो पढ़ाए, पैसा छो थो वठे? मां तव्हां खां पुछां थो तव्हां घोटकी मां हे क़ुर वठी ईंदा हो न? पोइ चवंदा हुआ मां मिठाई घणी आहे? चवंदो आहे 500। तूं 1000 छो ॾींदो आहें? अब क़ुर जी मिठाई ॾे। चएसि न मुफ़्त में ॾे न क़ुर।
मौलवी पढ़ाइन था मौलवी जी कुल 5,000 घणी पगार ॾींदा हो तुंहिंजे मौलवी ना लांगा जे गोठ जे मौली साहब पेशमाम जी पगार 5,000 घोटकीअ जे भंगीअ जी पगार 30,000 कयो फर्क था वाइज जा पैसा मौलवी छो था वठनि असां पैसा किथे था वठूं तव्हांखे ताक़त ई कान्हे लांगा सॼो ॻोठ खपाए जेका अब्दुल जब्बार हिकु आयत पढ़े तव्हां उनजी पूरी न करे सघंदा हिकु आयत जी हिकु आयत जी क़ीमत ॾींदव मौलवी पैसा था वठनि असांजूं फीसूं आहिनि असां सां 50 अड़े कहणा 50,000 में ॻाल्हाए पोईंदा लख रुपया वठंदो मां घोर जेका पई ईअं आहे न आलमनि जी का बि फीस न अथई बाक़ी ख़र्च त आहिनि असां पंहिंजे ख़र्च जा तव्हां मौलवी साहब चवंदासीं ख़र्च जा पैसा ॾियो न भाई मौलवीअ खे न बनी न ॿारो कमु ई असांखे वाइज़ो करिणो कारी साहब पढ़ाए थो मदरसे में न कमु न कार न बनी न ॿारो जेके पढ़ाइनि था मदरसे में 5,000 वठंदा पंहिंजे बचे हुन जूं ज़ालूं नांग त न आहिनि जो मिठी खाईंदी ॿियो बि तव्हां जेका पघार जा मौलवियुनि खे वाइद जा पैसा था ॾियो पोइ पोइ वठी वॾा ठका था न मौलवी पैसा था वठनि कहिड़ा तो न तोखे मौलवियुनि पैसा रखी वेठा आहिनि तूं मौलवियुनि खे पैसा ॾिना आहिनि पोइ मौलवियुनि तोखे फरियाद कई आहे अकुल सघो हे सभु साज़िश अथव मौलवीअ खे पैसा न ॾियो त ॿार न पढ़ाईंदो लांगा जे ॻोठ में हाफ़िज़ न थींदा ज़ाहिर ॻाल्हि आहे न कारी अब्दुल लतीफ़ साहब जे मदरसे में उस्ताद खे पघार न ॾे उस्ताद हलियो वेंदो न ज़ाहिर ॻाल्हि आहे चवंदो मुंहिंजा बच्चा कान्हे न वक़्त जी सिलाई थो वठाए न मां जेतिरो तो वक़्तु वेठो आहियां क़ुर जी पढ़ाई तूं पघार न ॾेई सघंदी इमाम निमाज़ जी पघार थोरी थो वठे वक़्त जी सिलाई असां वक़्तु कढियो आहे जलसा न करायो या बि माण्हुनि जी साज़िश आहे त मौलवियुनि खे पैसा न ॾियो साज़िश आहे जलसा बंदि थी वञे जलसा बंदि थियनि त माण्हू निमाज़ी बेनिमाज़ी हुजनि मुशरिक हुजनि जलसनि मां वॾो कमु थियो आहे सभु के अहिड़ा माण्हू बि हूंदा जंहिं क़ुर ॿुधी ॾाढी रखी हूंदा खोड़ हिते खोड़ माण्हू हूंदा जंहिं क़ुर ॿुधी पंहिंजो अक़ीदो सही कयो तव्हांजे हिन महफ़िल में एतिरा माण्हू हूंदा जंहिं क़ुर ॿुधी निमाज़ शुरू कई हूंदी वाह तव्हांजे हिन महफ़िल में अहिड़ा बि माण्हू हूंदा जिन मौलवी साहब जे वाज़ ॿुधी करे पंहिंजनि बच्चनि खे पढ़ायो हूंदो उहे क़ुर जा हाफ़िज़ थी विया खोड़ ईअं थोरे आहे शुक्र कयो शुक्र न त अज़ाब ईंदो मां तव्हां खां पुछां थो हाणे तव्हां वटि माकड़ जो अज़ाब आयो ॻाल्हायो नथा आहे न मां हेॾे विसो एॾी माकड़ ई ॼण जुड़ पियो वञे पोइ छा पिया कनि टीन पिया वॼाइनि थाला पिया वॼाइनि दूहा पिया कनि ठरी मीरवा जे पासे में मां वाज़ कयो ओॾे न दोहल वॼायो न फेर कयोसि दूहा भी न कयो चार मानू बिहारियो गोठ जे चैनी पासन का या बनीअ जे चैनी पासन का चार मानू भी करे आसान ॾियनि अल्लाह अकबर जा नारा खणनि चओ जाते अल्लाह अकबर जो नारो लॻंदो आहे तो अज़ाब टरी वेंदो आहे दुल जो वॼाईंदे त अज़ाब नारा हणो अल्लाह अकबर जा नारा हणो अज़ाब न टरे माकड़ न भॼे त चइजाए हिन बि सॼी उम्मत आहे शुक्र कयो जो तव्हां सां बचा था अचूं सभु गुनाह असां में चोरी असां में ज़िना असां में बदमाशी असां में गिला असां में शिरक असां में कोन्हनि लूती क़ौम असां लूती क़ौम वारो कम बि न उम्मत नबी से फरमाया बनी इस्राइल जूं सब बुराइयूं मुंहिंजी उम्मत में ईंदियूं हता के हदीस तो पढ़ा नबी से फरमाया हता के जेकॾहिं बनी इस्राइल में को माण्हू पंहिंजी मां सां ज़िना कंदो मुंहिंजी उम्मत में बेड़ा पैदा थींदा जेको इहो कारो मुंहुं कंदो आहे रिश्तनि जो हया न आहे शुक्र कयो जो क़ुर अथव जंहिं तव्हां असांखे हलाल हराम सम्झायो आलिमनि ॿुधायो तव्हांखे कहिड़ी ख़बर आहे त अरबी आलिम अरबी पढ़िया तॾहिं त अरबी आहे क़ुर डॉक्टर साहब रहमतुल्लाह फरमाईंदो मां हिकिड़े मुल्क में वियुसि मूंखे स्कूल जी इंस्पेक्शन ते वठी विया मां हिकिड़े छोकिरे चयो वाट इज़ योर नेम ॿुधाई मां चयोमांसि वाट इज़ योर फादर नेम चई मूंखे ख़बर न आहे अम्मा जा यार घणा हालाए कहिड़ो पीउ उते ईअं यल्ला पंहिंजे दोस्त सां हली वई यार सां हली वई हिते न आहे
हिते उलमा जी मेहनत आ, हिते मुसलमाननि वटि क़ुरान आ, जंहिं वटि क़ुरान आ उन वटि गैरत आ, जंहिं वटि क़ुरान आ उन वटि हया आ, जंहिं वटि क़ुरान आ उन वटि अबे अम्मा जो अदब आ। ख़ुदा जो कसम आ, इहो क़ुरान हिन मदरसनि मां आलिम पढ़ाइनि था। अॼु ॾींहं ताईं तव्हांखे को बि आलिम अहिड़ो न मिलियो हूंदो जंहिं पीउ खे पादर हया हुजनि। होॾे वञो, अंग्रेज़नि जी सकाफ़त जेको पीउ थो छोरो मुट, उहो पीउ जी इज़त कीअं कंदो? चओ अदब आ त क़ुरान में आ, जे क़ुरान सेखारनि था त आलिम न सेखारनि। ये कोन्हे नथा करायो जेको पीउ थो पेशाब करे पीउ जी इज़त कंदो, पोइ बि तव्हां अंग्रेज़ी ते भॼ भॼा हेरे मदरसे में न मुला बुख मरंदा, कोन था मरूं बुख, न तव्हां खां पिनण आया आहियूं, पढ़ूं क़ुरान मरूं बुख। किथे लिखियल आहे? हे क़ुरान आहे ख़ुदा जी। मां अॻे 5 वाइस कंदुमि, हाणे हिकु कंदो आहियां या 2, मां बुख मरी वियो। 4 5 राति जो 3 बजे निंड कंदुमि, छॾे न वाइस नथो करे सघां, बीमार आहियां, पोइ मां मरी वियुसि। मुंहिंजे मदरसे में 40 50 मुसावर तालिब हनुमानी बि घर में थींदी। मुंहिंजी घरवारी पचंदी, मां तव्हांजे चंदे लाइ आयो आहियां। चवंदो उस्ताद अली हसन साईं ईंदा कयो न साल कणिक जे लाइ, हाफ़िज़ सफ़ीला बि चवंदो बसि ॾे थो रब, बुख न मरंदासीं, कॾहिं बि न मरंदासीं। न जायदाद ठाही आहे, न मिल्कियत ठाही आहे, असां ग़रीब आहियूं, ग़रीब जा बच्चा आहियूं। क़ुरान जी ख़िदमत कंदासीं, क़ुरान पढ़ंदे पढ़ंदे मौत अची वञे, सौदो ॾाढो सस्तो। उलमा सां निस्बत क़ाइमु कयो, निस्बत वॾी शइ अथव। हा वॾी ख़ुदा जी ज़ात जो कसम रब तो फरमाए, जॾहिं असां फ़िरौन जे मथां असां मोकिलियो, फ़अरसलना अलैहिम तूफ़ान वल जराद वल कुम्मल वज़्ज़फ़ादिअ वद्दम आयातिन मुफ़स्सलात। जॾहिं फ़िरौन जे मथां अज़ाब आयो, आसमान मां पाणी, ज़मीन मां पाणी, एॾो मींहुं वसियो, एॾी हवा आई, बंद टुटी पिया, दरिया जो पाणी ॻोठ में आयो, माण्हू घर छॾे अची बंदनि ते वेठा। हाणे वीचारा परेशान थी विया। इहे फ़िरौनी आया मूसा नबी वटि, या मूसा उदउ लना रब्बक बिमा अहिद। ओ मूसा, हाणे पंहिंजे रब खां दुआ घुर त साहब टरे पाणी वहे वञे। हाणे असां ईंदासीं, हाणे मस्जिद में ईंदासीं, निमाज़ पढ़ंदासीं, असां तुंहिंजो कलमो पढ़ंदासीं। मूसा नबी दुआ घुरी, मुंहिंजा मौल हाणे अज़ाब टारेन। मींहुं बंदि थी वियो, ज़मीन पाणी चुही वई। फ़िरौन चयो जल्दी कयो, हे बंद मज़बूत कयो, वॾा वॾा बंद मज़बूत कयो। चवंदा त ॿोॾ जो ॿुॾल अञा बीणो थींदो। ज़मीन पाणी गी वई, उन ज़मीन मां वॾा वॾा फूलार पैदा थी, कणक भली थी, ॼांभा मटर थिया, चणा थिया, वॾो जेको आहे मुल्क में सावाण अची वई, वण सावा थी विया। हाणे मूसा जनड़े अचो, हाणे कलमो पढ़ो, निमाज़ पढ़ो, अचो न मस्जिद में। चवंदा मूसा न न न। फ़िरौन चयो मतां रब जो वरी ॿीहर अज़ाब अचे, तंहिंजे करे पंहिंजा बंद मज़बूत कयो। अल्लाह फरमाए, मुंहिंजा मूसा हेॾा समुंड रब वटि रुगो पाणीअ जो अज़ाब आहे, न न वल जराद। रब तो फरमाए असां हुन ॾे माकड़ मोकिली, माकड़ हुनजी कणक भली, चणा भला, मटर भला, ॼांभा भला। रब तो फरमाए वल जराद, एॾी माकड़ मोकिली सेन जो जंहिं वण ते वेही पई, वण जा पन त खाई बि वञे, पर छोॾा बि खाई बि वञे, हीअं जो कणक ते वेह, कणक सॼी खाई बि वञे। रब तो फरमाए असां हुन जे मथां असां मोकिलियो, त बि न सुधरिया। अल्लाह जो नालो अथव, अल्लाह जो नालो अथव। ओ कलमे वारो मुसलमानो, छॾे ॾियो गुनाहनि खे, रब जे दर ते लड़ी अचो। तूं त मिठे मोहम्मद करीम जो उम्मती आ, न शक्ल जी तब्दील थे, न अज़ाब तो अचे। लूत अलैहिस्सलाम जी क़ौम जे मथां पत्थरनि जो मींहुं वसियो, हो छा पिया कनि, घर वारियूं छॾे छोरनि जे कढ लॻी पिया। होॾे मूसा नबी जी क़ौम भोलाई बांदर बणिजी वई, जो हिकु ॾींहुं चवण न वरितऊं, छंछर जे ॾींहुं मच्छी न मारियो, हिकिड़े मारी, हिकिड़े न मारी, हिकिड़े मारी बि न छॾियो। ख़ुदा जी ज़ात जो कसम, वलक़द अलिमतुमुल्लज़ीना अतदऊ मिनकुम फिस्सब्त फक़ुल्ना लहुम कूनू क़िरदतन ख़ासीन। अल्लाह फरमाए, मुंहिंजा दिलबर बटोला सां भोला बांदर करे छॾियासीं। ओ लागाह जे ॻोठ वारो, सभु गुनाह तो में, पर ख़ुदा जी ज़ात जो कसम, रब जो अज़ाब ईंदो आहे। पर मदीने जे मीर जी दुआ, रोज़े जे मथां
मता अल्लाह मुझे मता अज़ाब न जाए बोलो न क जाए बांदर न क जाए मुझा रब पत्थर जो मींह न वसाए जाने एक मदीने जे मीर जी दुआ वो मदरसन में जरे अचन हे बच्चा तहां जे गोठ में मस्जिद में कुरान खोलियो रब सा कचहरी पिया कनी रब तो फरमाए कुरान वारन जे करे अज़ाब उतारे छड़ो मान कुरान वारन जे ये आयात चोदो वाए कर डरे अज़ाब मक्कल जो अज़ाब आयो मां तहां का पुछां तो बेनमाज़ नमाज शुरू कई गालायो न था चोर चोरी छड़ी ज़ानिया ज़ना छड़ी मां तहां का पुछां तो ॾाढ़ी कूण वारे ॾाढ़ी कूण छॾे ॾिनी त बाबा अज़ाब थो अचण मां ॾाढ़ी न कुड़ियां न ऐं मक्कड़ ते माण्हू खिलनि पिया लड़ी न आहे बेनमाज़ी नमाज़ियत न आया लड़ी न आया खुदा जो नालो तो कुरान तो फरमाए कुल या इबादी अल्लज़ीना असरफू अला अंफुसिहिम ला तक़नतू मिर रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ अल्लाह फरमाए मुझा दिल पर नबी ऐलानो करे बुधाएन आओ हलिया चो मायूस न थियो केड़ा भी गुनाह क्या थव नब्बे इबादी ओ मुझा सोना मुझे मानन के बुधाए चवे त अन्नी अनल गफूरुर रहीम मां रब गफूरुर रहीम आया हलिया चो उन का आगे जो अनीबू इला रब्बिकुम वस्लिमू लहू मैं कबल अन्यातियकुमुल अज़ाब सुम्मा ला तुंसरून रब फरमाए उन खां के जो मुझो अज़ाब अचे अरे अज़ाब खां के न आया पर अजो का मुसलमान अज़ाब का बाद में भी न आया अल्लाह अरबो का जनाब लुकमान हकीम पुत्र के वसीयत कई व इज़ क़ाल लुकमान लिब्निही व हुवा यइज़ुहु या बुनय्य ला तुशरिक बिल्लाह ए मुझा बचड़ा ए मुझा नंढड़ा पुत्र अल्लाह सा की शरीक न कर जाए अल्लाह जात में भी अकेलो सिफात में भी अकेलो ए मुझा नंढड़ा पुत्र शिरक वडो जुल्म थई रब तो फरमाए ॿिया गुनाह बख्शाव मुझी मर्जी छॾा मुझी मर्जी पर जे शिरक करे ईंदो मां रब न बख्शींदो माव नबी से फरमायो जे शिरक करे मरी आयो त मां मोहम्मद भी शफाअत न कंदो मां गुनाहगार मुवाहिद जी शफाअत कंदुसि चाहियो था नबी जी शफाअत हासिल थिए त रब सां कंहिंखे शरीक ॻाल्हायो हाजत रवा केरा ॾाढा नथा ॻाल्हायो शर्म तो अचे मुश्किल कुशा केरा मौत हयाती जो मालिक केरा इज्जत ज़िल्लत कंहिंजे हथ में आहे नफ़ो नुक़सान कंहिंजे हथ में आहे रब तो फरमाए मुंहिंजा सोना मके जे मुशरिकनि खां तूं घबराए न मां रब जंहिंखे तकलीफ़ ॾियां सॼी दुनिया गॾु थिए त फ़ाइदो ॾेसि न ॾेई सघंदी पर जे मां जंहिंखे रब तकलीफ़ न ॾियां भलाई पहुचायां सॼा मके जा मुशरिक तुंहिंजा दुश्मन थी वेंदा मुंहिंजा मोहम्मद तुंहिंजो वार विंगो करे न सघंदा जेका राति क़बर में हूंदी ॿाहिरि न थींदव सियाणा तो वयमसस्कल्लाहु बिदुर्रिन फला काशिफ लहू इल्ला हु व इन युरिदक बिखैरिन फला राद्द लिफज़लिहि सुभान अल्लाह कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तूतिल मुल्क मं तशा व तंज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मं तशा व तुज़िल्लु मं तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर मुल्क जो मालिक केर कल कलो को ॾींहुं बादशाह अज ज़रदारी जेल जे अंदर कहीं इमरान के ताकत ही ना रब तो के अंदर करे बाहर ओ दोस्तों इज़्ज़त जो मालिक रब तव हाज़िर नाज़िर मुझो रब तव आलिमुल ग़ैब मुझो मिठड़ो अल्लाह तव धीअनि पुटनि जो मिठड़ो अल्लाह मालिक ॿिया न तव सियाणा थियो अल्लाह जे कमन में कंहिंखे न आणियो अॻिते
सुलेमान का या गा लुकमान का गा रह वई अल्लाह विच में बी गालांदी केड़ी व जाहदाक व वसैनल इंसान बिवालिदैहि रब तो फरमाए मां वसियत तो कयां त पांजे अबे अम्मा सा सोनो हल हां अम्मा जी इज्जत कर अम्मा जी इज्जत कर ववसैनल इंसान बिवालिदैहि हमलतहु उम्मुहु वहनन अला वहन जने तो के हमल जो अम्मा जे पेट में आयो त वहनन अला वहन अम्मा तकलीफ ते तकलीफ हमल जी तकलीफ पेट वडो तो तकलीफ करे मानी न थी वणे करे अम्मड़ के पासे में सूरा अम्मा बार जे करे बार पेट में अम्मा के तकलीफ करे मानी न पई वणे करे निंड न पी अचे आओ वहनन अला वहन रब तो फरमाए तुझी अम्मड़ के हमल का बाद में तकलीफ ते तकलीफ वरी जने बाहर जाओ अया तकलीफ उन का बाद में वरी अम्मा तो के खीर भई प्यारे अम्मा तुझो ख्याल भई करे अम्मा तुझा पेशाब भई साफ करे अम्मड़े तुझा कूह भई धोए अम्मड़े आए जे रात तू पेशाब करे सर्दी जी मौसम में अम्मा तो आरे ने पेशाब वारी जाए ते सुमी तो के नरम गरम बिस्तरे ते भई सुमारे अम्मा तकलीफ भई करे रब तो फरमाए ना अम्मा जी खिदमत क जाए अपे अम्मा जी इज्जत क जाए अबो जन्नत तरतयल जन्नत तहत अक़दामिल उम्महात ओ नौजवानो रब तो फरमाए अबो जन्नत जो दरतई पर तुझे अम्मा जे पैर जे ठामा जन्नत रखी छड़िया मां के बे गारियों दे कमीर मां के बे गारियों ने तू जेरिया मुझो घर ना मां के बे मरे न थी ना काफर हो जानी तभी इज्जत कर अल्लाह तो दे भली तुझे पी मां काफर हन न इज्जत कर चवण वट पर बुध अल्लाह भी जाते फरमाए तो मां पारत तो कयाए पारत बुधो तो नौजवानो फरमाए तब क़ज़ा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याह तकलीफ यो तो मता को के थकला मैं दुआ गुनामा जल्दी में खत्म कया फरमाए तब क़ज़ा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याह व बिल वालिदैनि इहसाना रब तो फरमाए पारत तो कयाई कपांजी अल्लाह पांजी पारत मुंजी पारत रब तो पारत दई सही केड़ी फरमाए त सजदो मुखा सवाबे जो न कजाए मां पारत तो कयाए इबादत मुंजी कजाए रुकू मुझो कजाए आदत रवा मां आए हया कजाए शर्म कजाए मूसा भाई वार न कजाए मूसा मां भाई वारन का पाक आया ये पीर फकीर बुजुर्ग वली इमाम नबी ये न चाह जाए तो अल्लाह भी अल्लाह हुआ फिलानो भी घट नाए ना 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 पीर पीरा मुल्ला मौलवी हाफिज हाफिज कारी साहब पीर पीर सहाबी साहबी जेतरो भी तहा साहब पीर के मथे कयो सहाबी जे बराबर न थींदो सब सहाबी गड कयो एक नबी जे बराबर न थींदो सब नबी गड कयो सहाबी गड कयो वली गड कयो पर मुझे मिठड़े मोहम्मद साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बराबर न थींदो पर चो मुझो मिठो मोहम्मद सजी कायनात गड कयो अल्लाह जे बराबर न थींदो अल्लाह अकेलो अल्लाह जात में अकेलो सिफात में अकेलो और अब तो फरमाए पारा तो कयाए बी पारा तो कयाए ता बेमा सा सोनो हल जाए मुझा मौला इन आयत में सड़ो अबे अम्मा जी पारत जाल जिन धी जिन पुत्र जिन रब इशारो कयो मां अकेले जी बियो पारत कयाए एक जाल वई त बी इंदई एक पुत्र वियो त बियो इंदो एक धी वई त बी इंदी एक भा वियो त बियो इंदो एक दोस्त वियो त बियो इंदो रब तो फरमा मां उन जी पारत तो कयाए अरे अबो वई त बियो अबो न इंदी अमड़ वई त हजारे मायूं चवन बा घबरान मां तुझी अमड़ा न अबो छड़ींदे बियो अबो न मिलंदई अमड़ छड़ींदे भी अमड़ न मिलंदई मां रब के छड़ींदे बियो रब मुझेड़ो न मिलंदी
सब भाई वारा करे विच में मुजाहिद जागियो हे इस्लाम वाला सब नंढ पिया हावे सफीला नारा आगे वाला जलसन में हूंदो हाणे हिन खे जागाए बि नथो मां नथो चवंदुमि मुंहिंजे वाज़ में रूबर नारा हणो हा 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 कुराड़ थी कुराड़ थी वरी त चओ सुभान अल्लाह अल्लाह तो फरमाए हा ॿुधो 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 अञा छा चए वयो जाहदाक हिकिड़ी ॻाल्हि में चवण पी मां जो न वठजे हिक ॻाल्हि में अल्लाह जल इज़त कर खिदमत कर हिक ॻाल्हि में चवण न वठजाइन साईं कहिड़ो जो तोखे चवनि त निमाज़ ते न वञ कुरान न पढ़ वाइज़नि ते न वञ अबा पुट नथो चई मुलनि जे चवण ते लॻो आहे हल त कुटी खणी हलूं पोइ चवणो न वठेसि मां नथो चवां वञ जाहदा काला ऐं तुशरिक बीमा लैस ली बिही इल्म फला तुतिउहुमा व साहिबुहुमा चओ न सुभान अल्लाह इते झलई हज़रत साद रज़ी अल्लाह ताला ने फरमाए तो ये आयत मुझे शान में लथी है मां जरे मिठे मोहम्मद करीम साईं जो कलमो पढ़ियो मुझी अम्मा काफिराणी ही मुझी अम्मा बुतन जी पूजारणी ही मुझी अम्मा मां के चयो ओ साद जी अम्मा मोहम्मद जो कलमो पढ़ियो थई हो अम्मा चई ना ना न कलमो छड़े दे अम्मा मां कलमो न छड़ींदुसि चवे थी ॻाल्हि ॿुध जे कलमो न छड़ींदे मां न मानी दी खवाए न पानी दी पियाए अम्मा भलो ते मानी खाओ पानी पी एक डी गुजरियो कुरालिया न मानी खाधी न पानी पी तो वरी बियो डी आयो सद अज बियो डी थी मां कुराली कमजोर थी वई आया कल मानी न खाद में अज बियो डी गुजरियो मानी न खाधी तमाए चवे सो मामा घोर वञाए कुर्बान वञाए अम्मा बियो जेको ऑर्डर कर मां जान घोर कया अम्मा तू जो वडो मुतालिबो आ भलो ते मानी खा आयो नी अम्मा दी चवे मां मरी वीनी मां कमजोर थी वई आया मानू मेणा नी दई त मां जो चवण न वरतई अम्मा मां जान घोर कया अम्मा तू जो मुतालबो आ चवे थी मिठे मोहम्मद करीम के छड़े आ नबी जो कलमो छड़े दे अम्मा ना ना न अम्मा कलमो जेको न छड़ींदुसि मां थी चवे मां मरी वेंदी मां पोइ चवे सो ॿुध मुंहिंजी मिठड़ी जी जलमड़ तो जहिड़ियूं हज़ार माहिर हुजनि हिकु हिकु करे मरंदियूं वञनि साहु ॾींदियूं वञनि पर मां मिठे मोहम्मद जो कलमो न छड़ींदो हाणे हिते चवण न वठी न वञ दादा हाणे रब तो फरमाए हिते न वठ साहब ने ये हूं अबिया मां जी इज्जत कर अदब करणो मुख्तसर अर्ज कया जागो था ना बा दुआ करो ना बा मां बीमार आ मां के 15 मिनट वाइस करणो आ बस नारे तकबीर शान रिसालत शान अहल बैत शान सहाबा नारे तकबीर अया लुकमान हकीम पांजे पुत्र के बी पे वसियत करई या बुनैया ए मुझे नंदड़ा पुत्र ए मुझे पुत्र या बुनैया क़िमिस सलात ए मुझे नंदड़ा पुत्र नमाज कायम कजाए तंजी माना त आए दाऊद अलैहिस्सलाम जे ज़माने जो नमाज उन ज़माने का हुई नमाज नमाज हाने मुलम थोड़ी आंदी सबरी नबियन ते नमाज कहते 50 वक्त हर नबी ते नमाज पर तो सा मेहरबानी थी थई लांगा जा नौजवानो पक्को पढ़ो मानियानी हयादार पर्देदार पढ़ो पंजत सवाब रब तो फरमाए मां 50 जो दींदो मां असा पंजे मां था कना तो पंजणिया थोरा हुंदा हाने भी बांगे जो थीना पता कराया बा चुप कर हो रहा कर मां जल्दी बस क्या घबरा ना हां जागो था ना 9 बजे बैठो हां 8 8:30 पूरे मारे टोटे हाने 9:35 थिया चे तो 2 मिनट हल चो सुभान अल्लाह तंजी माना त नमाज मुंड कौन असा थोड़ी आंदी ए वरी चवंदी नमाज पढ़ो कम ज़नाना ये बुधो वन विच ते नमाज पढ़ो कम सूफी सूफी
सूफी फ़कीर ॿुधा अथव न घणा अथव इहे जेके वॾा चढ़ा पाए उठोरा टणो 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 तो में अलाह मूं में अलाह हुनजो सजदो हुन चरिया हे तो में अलाह मूं में अलाह नाहे वांद वजूद खे कीअं नियता निमाज़ हिनखे वजूद खे वांदी न आहे अने कर टणो टणो पियो कर चे निमाज़ पढ़ कम ज़नाना रोज़े रखन सरफी रोटी हज ते वञन कम ते टोटी ये गाना चवंदा शाबे मुहल मिहल वल वल आखी चे ॿीहर चइजां हे असां क़ुरान पढ़ंदे छुटो असां सौ आहे त पढ़ो पिते ते नथी पए हुन हिकिड़ो जो ईअं अची वियो न त बसि सुभाणे अल्लाह निमाज़ मुंड खां त मुंड खां निमाज़ अल्लाह फरमाए उतलु मा ऊहिया इलैका मिनल किताब उतलु मा ऊहिया इलैका मिनल किताब व अक़िमिस सलात इन्नस सलात तन्हा अनिल फहशाई वल मुनकर व लज़िक्रुल्लाहि अकबर ओ मुझा दिल भरसा कुरान नाज़िल कयो आ तो ते इनके पढ़ो इनके कुरान पढ़ंदो वञ जन्नत वठंदो वञ आई ए वे कुरान में बना ये तदब्बरून अल कुरान अम अला कुलूब अला तो वना जने मुझा मोहम्मद तू कुरान तो पढ़े तो पुठी ले जा भजन वणे नहीं ना तो कुरान इनके तो ने जो मोमिन के कुरान वणंदो आ के मोमिन जो कुरान ॿुधे दिल सड़ेसि न मोमिन कोन्हे कुरान तो चे माना तो चा कुरान तो इन्नमल मोमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजलत क़ुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना मोमिन जॾहिं कुरान ॿुधंदो आहे ईमान वधंदो अथसि अल्लाह जो नालो अथव कुरान ॿुधो था दिलि ठरेव थी या सड़ेव थी ज़ाहिर ॻाल्हि आहे दिलि ठरे थी ओ लाॻाह जे ॻोठ वारो जंहिंजी दिलि ठरे थी मुहबत सां त चओ सुभान अल्लाह कुरान दिलियूं ठारींदो आहे चरियो साड़ींदो न मुनाफ़िक़ सड़ंदो आहे जो मोमिन ठरंदो अचे तो ना मज़ो ताज़ो थियो ना ईमान अचे तो ना हाँ निमाज़ पढ़ जाए या बुनैया अक़िमिस सलात ओ मुझा पुत्र ओ मुझे नंढड़ा पुत्र भारत तो क्या निमाज़ पढ़ जाए वामुर बिल मारूफ व नहा अनिल मुनकर पुत्र मानुन के नेकी जो अमर भी कजाए बुरन कमन खां भी रोक जाए ओ मुझा बचड़ा निमाज़ लाइ माण्हुनि खे चवंदे बुरनि कमनि खां रोकींदे नेकी जो अमर कंदे माण्हू दुश्मन थींदा जीअं अॼु आलिमनि जा दुश्मन तबलीग जमात वारनि जा बिस्तरा पिया उछलनि मस्जिद मां पिया धिका ॾियनि नेकी न कयो निमाज़ लाइ न चओ आलिमनि खे पिया गारियूं ॾियनि पुट पोइ उन माण्हू जेके नेकी जो अमर कंदे माण्हू तोखे तकलीफ़ ॾींदा तकलीफ़ ॾींदा तकलीफ़ ॾींदा अल्लाह जे तरफ़ां या माण्हू जे तरफ़ां तकलीफ़ चई मुसीबत जई त वसबिर अला मा असाबक ओ पुटो न मुसीबत ते सब्र कजाए जो त सब्र जो फल ॾाढो मिठो अल्लाह चए तो त या पुट कुरान तो फरमाए पुट खे पियो चए वला तुसाहिर खद्दक लिन्नास ये मुझे नंढड़ा पुट तू माण्हुनि सां खंद पेशानी सां पेश अचिजांइ जैसा मिलेंदे तुझे चेहरे में मुर्क मुंह सुजाए न मिल जाए हिकिड़ा माण्हू ईअं मिलंदा आहिनि ईअं बगर कावड़े बूथ ते 12 वॻा पिया ऐं मौलवी खे ॾिसंदा त अञा पोइ 13 थी वेंदसि हे कावड़े वेठो न वला तो साहिर खद्दक लिन्नास माण्हुनि सां खंद पेशानी सां पेश अचिजांइ पुट वला तमशी फिल अर्ज़ि मरहा ज़मीन ते ॾाढा आकड़ जी न हलजांइ नाज़ नखरे सां न हलजांइ पुट ज़मीन के फाड़ींदे न आसमान उॾारींदे न
ओ मुझा पुत्र वक़ुसिद फी मशीका वग़ुज़ मिन सौतिका। ओ मुझा नंढड़ा पुत्र माण्हुनि सां ॻाल्हाए, आराम सां ॻाल्हाए जाए, ज़मीन ते ॾाढा पेर हणी न जाए, नाज़ न कजाए, नखरो न कजाए, वॾाई न कजाए, तकबुर न कजाए। मुझे साईं फरमायो अल किब्रिया रिदाई, फरमाए वॾाई अल्लाह जी चादर अथव। जे माण्हू दुनिया जे अंदरि वॾाई करे हलियो, जिन रब जी चादर में हथ विधई, वॾाई न कजाए। वक़ुसिद फी मशीका वग़ुज़ मिन सौतिका, पर माण्हू सां आराम सां ॻाल्हाए जाए, रड़ियूं करे न ॻाल्हाए जाए। इन अंकर लसवात लसौतुल हमीर, वॾो आवाज़ गॾ जो अथई, गॾ जो। छो त जॾहिं माण्हू जहन्नम में हूंदा उते पिया अज़ाब खाईंदा, जहन्नमी गॾ वांगुरु हींग कंदा। फीहा ज़फ़ीरु व शहीक, गॾ जे हींग में ॿ आवाज़, हिकु ज़फ़ीर आहे ॿियो शहीक आहे। पहिरियों ॾाढा ॾाढा ॾाढा, वरी होरलिया होरलिया होरलिया, वरी आख़िर में ॾाढा। जहन्नमी गॾ वांगुरु हींग कंदा। ॾाढा न ॻाल्हाए जाए, प्यार ऐं मुहबत सां ॻाल्हाए जाए। नबी सां इश्क कयो, हुजूर जे तरीक़े ते हलो। नबी ने फरमाया शहन शहन जी तव्हां ज़मान ॾियो, मां मोहम्मद जन्नत जो ज़ामिन आहियां। लंगा जो सरदार जो चए हे कमु करे या मां वेठो आहियां न, वाइदो आहे कुझु न थींदी। तव्हांजे लंगा जो सरदार मथे या मदीने वारो साईं मथे ॻाल्हायो नथा। उहो साईं छा थो चए, शहन शहन जी तूं ज़मानत ॾे, जन्नत जो ज़ामिन मां मोहम्मद आहियां। अस्सलात व ज़कात वल अमानत वल लिसान वल बतन वल फर्ज, नमाज जी ज़मानत ॾे, 5 वक़्त नमाज पढ़ी आ, मां मोहम्मद वेठो आहियां तुझे जन्नत जो ज़ामिन। व ज़कात, पंहिंजे माल जी ज़कात ॾे। ज़कात 100 मण ते 5 मण अल्लाह जे नाले ते ॾियो मदरसे में, लख ते 2.5 40 हिसो पाक कंदो मां माल पाक, नुक़सान न ईंदी। अल्लाह भी ज़िम्मो थो खणे, अल्लाह ज़िम्मो खणे थी। बुखारी में रिवायत आहे अल्लाह ज़िम्मो थो खणे बिन माननि जो। कंहिंजो साईं बिन। अञा बि 3 कम कर, हिकु निमाज़ पढ़, निमाज़ 5 वक़्त पढ़। रब तो फरमाए मां ज़ामिन आहियां तुझे जान जो। अहिड़ी बीमारी न ॾींदो मां जो लोड़े 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 ज़लील थे, हिन जान जो मुहाफ़िज़। मूंसां कंहिंखे भाईवार न कर। रब तो फरमाए मां पाण ज़ामिन आहियां, जन्नत जो सॾ ॾींदो मां। माल जी ज़कात अदा कर, ज़कात तुझे माल जो मुहाफ़िज़ मां अल्लाह पाण। न नुक़सान थींदई, न धाड़े लहींदई, न में मरंदई, न पाणीअ में जेको आहे तुंहिंजो नुक़सान थींदो। भला कम त थींदई, भली कणक थींदई, माल में बरकत कमांदई। रब तो फरमाए ज़कात ॾे, तुंहिंजे माल जो मुहाफ़िज़ मां त काॾे बि न वेंदुमि। वल अमानत, अमानत जी ज़मानत, वल लिसान, ज़बान जी ज़मानत, गिला न कजाए, कूड़ न हण जाए। इन ज़बान बिन शइ ज़बान जी। वल बतन, वल पेट जी, हलाल खाए जाए हराम न, जायज़ खाए जाए ना जायज़ न, रुश्वत न, व्याज न, ज़ुल्म जो माल न, चोरीअ जो न, हलाल खाए जाए हराम न। वल फर्ज, उघड़ जी, पंहिंजी उघड़ जी, पंहिंजी शर्मगाह जी हिफ़ाज़त कर। बेहद न वञ जाए, हलाल ॾे वञ जाए। इन्हनि जी ज़मानत तूं ॾे, जन्नत जो ज़ामिन मदीने वारो साईं तो चवई मां वेठो आहियां। ॾींदो चो इंशाअल्लाह। उन मदीने वारे साईं सां मोहब्बत अथव, उन सां मोहब्बत कर। सहाबा कई, मां ने पंहिंजा बच्चा ॾिना, माल ॾिना, खीर पिया के बच्चा,
खुदा जी ज़ात जो कसमान हुजूर सल्लल्लाहु अलैहि भी मोहब्बत कई पर यार यहूदी जो नंढड़ो ॿार हो पी तो चवे वञ मदीने जी बाज़ार मां सौदो थी पुट वयो हलंदे हलंदे अयां जो नज़र करे हेॾा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम मस्जिद नबी में पिया वाइज़ो कनि नंढड़ो छोकिरो हो अंदर मस्जिद में वयो हुजूर जो चेहरो ॾिठई नबी जो फरमान ॿुधई मिठे मोहम्मद जो क़ुरान ॿुधई ॻाल्हि में मज़ो अची वियो अल्लाह वेठो रहियो वेठो रहियो वेठो रहियो हुन बि इंतज़ार में मुंहिंजो पुटु अञा न आयो अलाए काॾे वियो सौदे लाइ पैसा ॾिनामांसि हीअं शाम जो मोटियो हथ खाली पी ॾिसी करे चवे थो अरे मां तोखे पैसा ॾिना सौदो न आंदी हाणे त हथ खाली पियो अचे पुटु नंढड़ो थो चए बाबा तो वारो सौदो मूंखां विसरी वियो मां पंहिंजे लाइ सौदो वठी आयो आहियां काॾे वई काॾे वई जे मिठे मोहम्मद ॾे वियो हुयुसि चओ न सुभान अल्लाह काॾे वई न वञ ॻाल्हाइणो फ्री वेंदे यहूदी में चएसि फ्री वेंदे जीअं बि चवंदा आहिनि मुल्हनि न वञो वाह बिंदे फ्री वेंदो हा हा चे बाबा मां वेंदुसि ते वेंदे चई न काहे बकरियूं बाग में वञी चार हेॾे वञी नंढड़ो छोकिरो बकरियूं बाग में छॾे वरी सुबुह जो सिधो सिधो मुंहिंजे मिठे मोहम्मद करीम ॾे ईंदो हो हुज़ूर जे चेहरे जी ज़ियारत कंदो हो जो मुंहिंजे मिठे मोहम्मद साईं जो चेहरो बि त चेहरो हो सुभान अल्लाह सुहिणियूं अखिणियूं सुहिणा चपड़ा मुबारक गल मुबारक सुहिणा सहाबा था चवनि जॾहिं नबी साईं जे चेहरे खे ॾिसंदासीं असां ईअं ॾिसी जॾहिं वरी चंड ॾे ॾिसंदासीं त चंड छकी थींदो हो सहाबा था चवनि हुज़ूर जे पाक हथनि मुबारकनि खे जॾहिं असां हथ लाहींदासीं ॼण कंहिं रेशम खे वञी करे हथ लाथो अल्लाह ओला खां जॻो ठवारो यार तवजो कयो थोरो अर्ज़ु कयां इश्क में इज़ाफ़ो कर त बेड़ा पर नंढड़ो छोकिरो कचहरी मां वञी अञा जो बाग में वञी त बकरियूं काॾे न वयूं हूं बीठियूं हुयूं हिन जे राह पियूं तकनि रोज़ बकरियूं काहे वञे त उन्हनि जूं कुखियूं खालियूं जॾहिं हुज़ूर जे कचहरी मां उथंदो हो नबी साईं जो चेहरो ॾिसी करे उथंदो हो अरे बकरियुनि जूं कुखियूं त भरियल आहिनि पर खीर बि ॿीणा ॾींदियूं हुयसि ॾाढी भली अथई वञनि हा रोज़ मुंहिंजे साईं जे कचहरी मां उथे त बकरियुनि खे ढो खीर ॿीणा चओ न सुभान अल्लाह तू नबी साईं सां मोहब्बत कंदे तुंहिंजो माल ॿीणो न थींदो तू नबी साईं जे वारसनि आलिमनि सां मोहब्बत कंदे तुंहिंजो माल ॿीणो न थींदो तू अल्लाह जे नाले ते ॾींदे ज़कात ख़ैरात मदरसनि मस्जिदनि आलिमनि खे ख़र्च कंदे तुंहिंजो माल ॿीणो न थींदो अकुला हिकु ॾींहुं गुज़रियो ॿियो ॾींहुं गुज़रियो छोकिरो न आयो साईं फरमायो पुट हे छोकिरो ईंदो काॾे चएसि यहूदी जो पुटु तव्हांजे चेहरे जी ज़ियारत लाइ ईंदो हाणे सकरात मरण जो टाइम साईं फरमायो तो त पुछी अचऊंसि वाह महिरबान नबी हा दुश्मन जे पुट खां पियो पुछण वञ वॾो बि न नंढड़ो आया यहूदी जो दरवाज़ो खड़कायूं निकिरी आयो पर रोए पियो साईं फरमायो पुट जो हवाल ॾेसि मुंहिंजो पुटु बीमार सकरात अखियूं छत में खुतल आहिनि नीर वहनि था रोई करे यहूदी चयो सोना मोहम्मद खोर वञा तोखे ॾाढो संभाले साईं तुंहिंजे लाइ मूंखे न्यापा बि ॾिनई त मोहम्मद करीम खे मुंहिंजो ॿुधाए साईं मुंहिंजो पुटु तव्हांखे ॾाढो संभाले पियो साईं फरमायो दरवाज़ो खोल असां पंहिंजे आशिक़ जी ज़ियारत कंदासीं साईं जन आया अखियूं बंद हिक जाइ ते टिक सकरात में हो लांगा जे ॻोठ वारो खुहारा स्टाफ वारो इन इलाइक़े जा ग़ैरतमंद मुस्लमान अल्लाह 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 साईं जो सकरात दूर थी वई चेहरे ते मुर्क अची वई अखियुनि मां नीर वहण शुरू थी विया हुज़ूर फरमाए सो पुट नंढड़ असांजे कचहरी में ईंदे यार मूंखे कलमो त कोन ॿुधायो हुयई मूंखे
कलमो त ॿुधाए पुट मां मोहम्मद करीम तुझी जन्नत जो ज़ामिन आया मांखे राज़ी कर। पीउ ॾे पियो ॾिसे छोकिरो कंध वराए पोइ राज़ी आलाए नाराज़ पीउ रोई करे चवे थो बच हिन साईं जे लाइ मां झलींदो मां त न वञ पर मुंहिंजी ग़लती आहे यार मुंहिंजी क़िस्मत मूसा मुंहिंजी क़िस्मत में कलमो नसीब आयल आहिनि। मोहम्मद महिरबान थई वफ़ादार थई मोहम्मद के राज़ी कर। छोकिरो मुंहुं ॾे करे आका साईं जे चेहरे के ॾिसी चप चुरण शुरू थी नीर अखियुनि मां वहण शुरू थी चवे थो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। ओला गाह जे ॻोठ वारो नंढड़े छोकिरे कलमो पढ़ी बस कई रूह निकितो पियो वञे पर नंढड़ो रूह मोहम्मद जा कलमा पढ़ंदो पियो वञे। साईं फरमाए तो जो ना है हाणे मां मोहम्मद जो आहे तव्हांजी अमानत खणी वञो। साईं फरमाए पुट जल्दी कयो दफन कफन गुस्ल गुस्ल ॾियारे साहब चंदा या रसूल अल्लाह कपिड़ो कोन्हे नओं कफन जो पाण फरमाए मां मोहम्मद जी चादर जो कफन पाराए छॾियोसि। बेड़ा पार थींदो नबी साईं सां मोहब्बत कंदो इंशाअल्लाह। मां नथो चवां तव्हांखे मोहब्बत न आहे पर अञा बि वधीक मोहब्बत कयो आलिमनि सां मोहब्बत कयो तालिबनि सां मोहब्बत कयो। मुसीबत के सदको टारींदो अथव मुसीबत के सदका टारींदा आहिनि सदका कढो ख़ैर कढो आलिमनि जी ख़िदमत कयो तालिबनि जी ख़िदमत कयो क़ुरान वारनि जी ख़िदमत कयो। अल्लाह मुंहिंजा लफ़्ज़ क़बूल मक़बूल मंज़ूर फरमाए। असांजे दोस्त नौजवान मुजाहिद अयाज़ अहमद साहब जे अल्लाह साईं माल में रिज़्क़ में उम्र में सेहत में बरकत फरमाए। या अल्लाह या रहमान या रहीम असां सभिनी जा गुनाह माफ़ फरमा असांजी कमियूं कोताहियूं माफ़ फरमाए। या अल्लाह सां ॾाढा किना हूं गंदा हूं मेरा हूं मंदा हूं तुझा बंदा हूं तो रहम फरमाए। कर्ज़दार जा कर दूर फरमा रे औलादन के नेक सालिह औलाद अता फरमा सॼियूं कमियूं कोताहियूं माफ़ फरमाए। पंहिंजे इसम आज़म जे मुहाबे ॿिन्ही जान जूं भलायूं नसीब फरमा ॿिन्ही जहान जे बुराइनि ऐं तकलीफ़ुनि खां बचा। जीअं दुनिया में इस्लाम सां ईमान सां एहसान कामिल यकीन सां ख़ात्मो बिल ख़ैर थे दुनिया में रहा इस्लाम रहा दुनिया मां घुर जॾहिं मरो ज़बान ते कलमो जारी हुजे। सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद व आलिहि वसहबिहि।